सवेल सोचम पे आबादी पंहिंजी 70 ऐं 80 जे भेट में 55 थिया 6.5-7 करोड़ आबादी हुई या शायद 5 करोड़ 70 ऐं 80 वारे ॾहाके पाकिस्तान तंहिंमें सिंध करोड़ 1.5 करोड़ हाणे सिंध जी आबादी 7 करोड़ 55 ऐं उन 6 करोड़ आबादी में ऐं वरी जे करोड़नि जे दौर में हलिया वञूं त सिंध जी आबादी लख 2 लख 3 लख 5 लख 10 लख 20 लख उन जे भेट में 10-20 लखनि जे भेट में हाणे 7 करोड़ पोइ 7 करोड़ माण्हुनि में शाह लतीफ़ कोन्हे 7 करोड़ माण्हुनि में शेख हयास कोन थो पैदा थिए पॉपुलेशन वधे पई त अहिड़ा अपॉर्चुनिटीज़ अहिड़ा माण्हू वधीक थियणु खपनि यूरोप में ईअं आहे आइंस्टाइन ऐं न्यूटन खां पोइ मौजूदा दौर में एॾा वॾा हर साल तव्हांखे ख़बर आहे त नोबेल प्राइज़ थो अचे फिजिक्स में केमिस्ट्री में मैथमेटिक्स में बायोलॉजी में ज़ूलॉजी में अदब में लिटरेचर में हर जाइ ते नवां माण्हू पैदा थियनि पिया सिंध में को उस्ताद बुखारी को शेख हयाज को तनवीर अब्बासी को कमर शहबाज को नसीम खल को अमर जलील को इब्राहिम मुंशी को सरवेज सजावली को मोहन कल्पना को हरी दिलगीर को नारायण श्याम को एजे उत्तम को कीरत बाबाणी छो कोन थो पैदा थिए उन दौर में माण्हू पढ़ंदा उन दौर में माण्हू ॿियनि खे फॉलो कंदा हुआ इब्राहिम मुंशी सरवेज सजावली शेख हयाज तनवीर इमदाद हुसैनी नसर नगार सुबुह जो आगाज़ थींदो हो जॾहिं जा काविशूं कोन हुयूं पंहिंजियूं अख़बारूं कोन हुयूं त हिलाल पाकिस्तान इबरत महरान रिसालो सिंध न्यूज़ आफ़ताब अख़बारूं रिसाला रूह रियान तहरीक सुहिणी हाणे सुबुह जो आगाज़ ते कहिड़ा मैसेज आया कंहिंजा जवाब ॾिना राति जो केरु जागे पियो अलगोरिथम तव्हांजी वॉल ते कहिड़ियूं वीडियोस खणी आयो तंहिंजे करे तव्हीं कटिजी तव्हीं लातालुक थी वियो आस पास खां ऐं माज़ीअ खां लिटरेचर खां इल्म खां अदब खां तव्हीं इन्फ्लुएंस पिया थियो रोज़ तव्हांखे जेको साइंटिफिक डिस्कवरीज ऐं ही सोशल मीडिया जेका शइ रोज़ तव्हां ते प्लांट करे वधानी साम्हूं तव्हीं सम्झो पिया त असीं पिया फेसबुक के ट्विटर के इंस्टा के यूज़ कयूं दर हक़ीक़त फेसबुक इंस्टा ऐं ट्विटर लाइ तव्हीं हिकिड़ी प्रोडक्ट आहियो यू आर बीइंग यूज़्ड बाय देम एग्जैक्टली हू पिया तव्हांखे इस्तेमालु कनि आउं हिननि प्रोग्राम्स में जॾहिं ॻाल्हाईंदो आहियां त आउं ईअं कोन ॻाल्हाइणु चाहींदो आहियां त हिकिड़ी सिट कंहिंजी ॻाल्हि ॿुधाए पोइ वरी माण्हू पंहिंजो दास्तान बयानु करे मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे त आउं उन्हनि जे रूप ऐं उन्हनि जे रंग ऐं उन्हनि जे ज़बान सां ॻाल्हायां आउं ख़ासि तौर ते जॾहिं शाइरनि ते ॻाल्हाइणु चाहींदो आहियां त आउं चवंदो आहियां आउं घटि ॻाल्हायां उहो शाइर वधीक ॻाल्हाए ख़ूब पाण हुनखे रिप्रोड्यूस ऐं हुनखे हुनजे ख़्यालनि खे इंटरप्रेट करण जे बजाए हुनजा सिधा ख़्याल तव्हांखे ॿुधाए सवेल चई वियो अंब गोपांग असांजो प्यारो दोस्त ख़्याल ॾिसो जेको आख़िर बैत पढ़ी न हूंदियूं हवेलियूं फ्यूचर न हूंदियूं हवेलियूं न हूंदा ई थाणा मां हूंदुसि न हूंदुसि सो पाणा न ॻाल्हि पर अलाए हूंदियूं अलाए थाणा ईअं न पियो चए न हूंदियूं पक न हूंदियूं हवेलियूं न हूंदा ई अलाए हूंदा अलाए न हूंदा इहो न आहे कतियूं कई क़ैद में गुज़रियूं इब्राहिम मुंशी कतियूं कई क़ैद में गुज़रियूं चङो चेचन में मिलंदासीं सिरह पीला झलींदी गुल उन्हनि खेचन में पिरी जे प्यार पंहिंजे ते लॻा पहिरनि मथे पहिरा
त लक लांघा जले मुंशी पिया अख टेटनि में मिलंदासीं। कोई टेडी अख सां ही पासीरो ॾिसे माण्हू हेॾां पियो अख टेट सां होॾां पियो ॾिसे। पिरी जे पंहिंजे प्यार ते पैरा लॻी विया त रस्ते त न लक लांघा झले मुंशी पिया अख टेटनि में हीअं करे पिया ॾिसंदासीं महबूबनि खे जेकॾहिं प्यारा लॻी। इहो आहे इब्राहिम मुंशी, इहो इब्राहिम मुंशी ऐं हू सर्वेज। ऐं उहो सर्वेज जे लाइ तो मैदान में हिते जेके वेठा आहियो सीनियर्स, उन्हनि जॾहिं ॾिठा हूंदा स्टेजुनि ते रसूल बख्श फलीजा, फाज़िल राहू, इब्राहिम मुंशी, मोहम्मद खान मजीदी, सर्वेज सिजावली, GM सैयद, इब्राहिम जोया, हैदर बख्श जतोई, हीअं अदीब छा माण्हू वेठा हूंदा। हींअर बि त ईअं वेहनि था, हींअर बि अदीब शाइर गजी त वेहनि था, पर हींअर जा इब्राहिम मुंशी हींअर जे फाज़िल राहुल सां गॾिजी कोन था वेहनि। हींअर जा इब्राहिम मुंशी ऐं सर्वेज जेके सो कॉल्ड आहिनि से राति जो वज़ीरनि जे औताकुनि ते ब्लैक लेबल खोले वेठा आहिनि। ॾींहं जो इनकलाब जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं शाम जो हुननि जूं महफ़िलूं ॿियूं आहिनि। तंहिंजे करे उहे जेको चवनि था उन्हनि में उन्हनि जो ख़ुदि वेसाह कोन्हे। वो भले छा बि चई ॾिनो, दे डोंट बिलीव इन इट, उन्हनि खे एतमाद ई कोन्हे त असीं जेको चऊं पिया माण्हुनि खे ख़बर आहे त राति जो हुते वेठो डिजो न हाणे साथियो के रईस खान मीर खां सर्वेज, डिजो न हाणे साथियो के रईस खान मीर खां, डिजो न कंहिं मुलामीअ फ़कीर शेख पीर खां, डिजो न हाणे साथियो के कान तोब तीर खां, डिजो न जेल बंद खां, डिजो न चहक चीर खां, उठो शींहं थी उथो हक़ ले लड़ो लड़ो, हक़ ले लड़ो लड़ो, इंसाफ़ खां रद कयो। डिजो न मौजा साथियो, डिजो न मौजा दोस्तो, उठो त जंग जो जियूं हराम खोर शूम सां, वॾो पियो इनकलाब अचे वॾे के धाम धूम सां। परे अंदर बचा बरन इहा बि ज़िंदगी भला, परे अंदर बचा बरन इहा बि ज़िंदगी भला, ऐं सीअ में कुल्हा ठरन इहा बि ज़िंदगी भला। मंज़र ॾिसो सिंध जा, बरे अंदर बचा बरन इहा बि ज़िंदगी भला, ऐं सीअ में कुल्हा ठरन इहा बि ज़िंदगी भला, गभे ले पिया गरन इहा बि ज़िंदगी भला, ऐं मोतरीअ मिठा मरन इहा बि ज़िंदगी भला, जिते न तेल सींध में सुहागड़ियूं विझी सघनि। सिंध जी हालत ॾिसी त पाण ते कराची वेठा आहियूं, हैदराबाद वेठा आहियूं। जिते न तेल सींध में सुहागड़ियूं विझी सघनि, जिते न धीअरूं कॾहिं ख़ुशीअ मज़ा खिली सघनि, जिते न भेनरूं कॾहिं बुरे कना बची सघनि, उते न गैरतूं थियूं छो गैर ॾांहुं वधी सघनि। उथो त जंग जो जियूं हराम खोर शूम सां, वॾो पियो इनकलाब अचे वॾे के धाम धूम सां, वॾे रपाण में ॾिसो त कीअं न विया रिली मिली, वॾे रपाण में ॾिसो त कीअं न विया रिली मिली, विसार दुश्मनियूं छॾियो खिलनि पिया मिली मिली, वॾा दोस्त थी विया हींअर सवा दिली दिली, अमीब सभु ग़रीब अला वञो ईअं रिली मिली, तॾहिं त ज़ुल्म ॾाढ खे डंडा हणी ॾकाइबो, तॾहिं त मान मुल्क में ग़रीब जो वधाइबो, तॾहिं त कोट कूड़ जो ई ड्राइबो रे ड्राइबो, तॾहिं त ज़ालिमनि खे ॿिया हितां तड़े भुॼाइबो। उथो त जंग जो जियूं हराम खोर शूम सां, वॾो त इनकलाब अचे वॾे के धाम धूम सां। ही वक्त जे वियो त पोइ वरी बि कैद काठ, ही वक्त जे वियो त पोइ वरी बि कैद काठबा, ही वक्त जे वियो त पोइ वरी बि मुड़स मारबा, ही वक्त जे वियो त पोइ वरी बि कैद काठबा, ही वक्त जे वियो त पोइ वरी बि मुड़स मारबा, वरी बि नस्ल पीड़बा, वरी बि राज पूरबा, वरी बि पीढ़ियूं छुटियूं, वरी बि नस्ल पीड़बा, वरी बि माउरूं हुते मुसीबतुनि में फासंदियूं, वरी बि माउरूं हुते मुसीबतुनि में फासंदियूं, वरी बि धीअरूं किरह किरह मथे विकामंदियूं, वरी बि केतिरियूं अदियूं ॾिखूरियुनि में खामंदियूं, वरी बि केतिरियूं दिलियूं उझामंदियूं विसामंदियूं। उथो त जंग जो जियूं हराम खोर शूम सां, वॾो पियो इनकलाब अचे वॾे के धाम धूम सां। इहे ॻाल्हियूं जॾहिं माण्हू ॿुधनि, अदा हिनखे बात कराए जो हमारा रनिंग कमेंट्री बंदि पियो बंदि मोबाइल ते जो ॻाल्हाए पियो हुनखे माफ़ कराए पियो। तंहिंजे करे हिन दौर में
दौर में ये ॻाल्हियूं छो कोन ॾिसनि? छाकाणि त हूअ GM सैयद वारो बंगलो ॿाहिरि उते खट कान पई आहे, हैदरबग जोतोई के कलोड़ा कॉलोनी जे घर या गाॾी खाते ते कोन वेठो आहे, रसूल बख्श पलीजे जी पुराणी भॻल करोना कोन कार कोन्हे, हैंड हथ वारे गियर वारी, ऐं उनजी पोईं सीट ते को सैयद अकबर, को आलम शाह, को फाज़िल राहो, को मोहम्मद खान मक्सी, को गुलाम नबी बैराणी, को इन क़िस्म जो माण्हू, को शेर खान लुंड, को इस्माइल सोह कोन वेठो आहे। हीउ माहौल ॿियो आहे, उन माहौल खे उहो माहौल बनाइणो आहे। उहो माहौल बणजंदो कॾहिं जॾहिं हिननि खे पढ़ंदो। हाणे जेको इहो इनकलाबी शाइर आहे सर्वेज सिजावली, उहो सर्वेज सिजावली जॾहिं हुस्न जो शाइर बणिजे त पोइ रोमांस जी ॻाल्हि आहे न, हुस्न जी, रोमांस, इश्क जी। जित जे ॾड़ियूं जिनसार कनि, जित जे ॾड़ियूं जिनसार कनि, सत सत रंगा सींगार कनि, हथ मुंहुं धोई हस हार कनि, तां कस घिटियूं गुलज़ार कनि, जलवा तपस्चन जू बजू, सुरहाणियूं पिण सू बसू, दर्शन थियनि जे रूबरू, त ॼण के हूरूं हू बहू, सुबहानहू से सोझियूं महरान जूं, जन्नतल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महरान। जन्नत रुगो न, जन्नत जो ऊंचो तरीन मकाम जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महरान। सुरमा विझी ॾेई फणियूं, सुरमा विझी ॾेई फणियूं, पाणी भरण लाइ पदमणियूं, गजो हलन 5-7 ॼणियूं, हेॾनि कंधनि सां कामणियूं, किन खे नथूं किन वीढड़ा, सिर ते समूरनि सीहड़ा, गुजरन भरिया पाणीअ घड़ा, किन कच्छ ते किन ॿेलड़ा, हू लाड मां लुॾंदियूं अचनि, ॾिस लाडलियूं महरान जूं, जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महरान। ऐं रुगो छोकिरियूं न, जंजा जरी ऐं जवान पुट, जंजा जरी ऐं जवान पुट, ॻाढ़ा जिहा हुलवान पुट, रांदियूं रहनि रत साण पुट, जरी ऐं जवान, जंजा जरी ऐं जवान पुट, ॻाढ़ा जिहा हुलवान पुट, रांदियूं रहनि रत साण पुट, सरवेच पुट सरवान पुट, हिक हिक संदा हेॾा जिगर, हिक हिक छॾे टोड़े टकर, हिक हिक अथई सीने सफर, हिक हिक करे चेहूं छपर, हिक हिक सदी बस्तीअ में ॾिस बस्तियूं महरान जूं, जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महरान। उहे हेॾनि छपरनि ऐं हेॾनि छपर चियूं कंदड़, उहे हेॾनि जिगरनि वारा नौजवान, उहे राति जो 4 बजे होटल तां चांहि पी अची हाणे सुम्हनि ऐं 2 बजे उथनि, हेॾा हेॾा जेके सीना से सुसी हेॾा थी वञनि, वात में गुटको ऐं मेनपुरी पई आहे, कमाद जे फसल जे विच में ठरे जी बोतल खोलियो वेठा आहिनि, अदा कुझु कोन थींदो, सभु आरामी आहिनि, सभु ठग आहिनि, पाण त अॼु त ठरो खोलियूं, प्लास्टिक जी थैली खीसे में पई आहे, शाम जो 6 बजे खां पोइ उहा थैली खे रबड़ आयो पियो आहे, रबड़ खोलियो, माण्हू वञी वेठो, होटल ते कैरम वेठा खेॾनि, पढ़ाई भाई कान्हे, रोज़गार भाई, सीना जेके आहिनि हिक हिक संदा हेॾा जिगर, उहे हिक हिक संदा हेॾा जिगर थींदा महिनत सां, मेरिट सां, पढ़ाईअ सां, जुस्तजू सां, सियासत सां, पंहिंजे वतन ऐं क़ौम जे वसीलनि जी हिफ़ाज़त सां, मैदान में निकिरण सां, सवेल उथण सां, देर ताईं महिनत करण सां, सॼो ॾींहुं पोरियो करण सां, हिन ज़िंदगी में महिनतूं करण सां हेॾा हेॾा जिगर थींदा। इब्राहिम मुंशी रोमांस ही सर्वे चो, जॾहिं मुंद जी ॻाल्हि थींदी आहे त तव्हांखे हिकिड़ो ई नज़म यादि ईंदो आहे, हिकु मुंद चरी आहे, एॾी राति छरी आहे, पोइ एड़े में अचण तुंहिंजो, बागनि जी बरी पाण कोन चुरंदो, एड़े में अचण तुंहिंजो, बागनि जी बरी पाण मियार वांगुरु ते लेटो पियो आहे, एड़े में अचण तुंहिंजो भाग, तूं बि को पंधु कर वञी खणी होॾां, असीं त सुता पिया आहियूं तॾहिं किरकिर नथा छॾियो। मुंद जी ॻाल्हि रुगो हिते कोन्हे, इहा हिकिड़ी नज़म आहे, हिकिड़ी ॿी नज़म आहे, मुंद आहे चरी रात आहे ठरी, मुंद आहे चरी रात आहे ठरी, महक मोते संदी वाहूं दे में वरी, मुंद आहे चरी रात आहे ठरी, महक मोते संदी वाहूं दे में वरी, तूं कही अच कचे
रंग रूह जो रचे। तू कही अच कचे रंग रूह जो रचे का त महफिल मचे मन जी मीरा मचे। तू कही अच कचे रंग रूह जो रचे मन जी महफिल मचे का त मीरा नचे। आद जेको अचे हण तहीं के तरी महक मोते संदी वाह दे में वरी। जब अॻियां अचण के तरी हणी परे करे छॾ। आद जेको अचे हण तहीं के तरी महक मोते संदी वाह दे में वरी। ॿई कचे जूं कंधियूं रेट में चेट थिया। ॿई कचे जूं कंधियूं रेट। शाइरनि खे गौर कयो पिया। इब्राहिम मुंशी किथे जो आहे? जनान सुमरो टन मोहम्मद खान सरवेज सिजावली सिजावल। ही जेके ख़बरूं वेठा कयो असीं बरो चयूं असीं समा चयूं असीं कद कोट वारा आहियूं। असांजी क़ौम कहिड़ी आहे? अलाशारी असांजी क़ौम आहे, फलीजा असांजी क़ौम आहे, असांजी खोसा क़ौम, असांजी चांदिया क़ौम, असांजी फलाणी क़ौम। तई उतरादी हेॾा छुआ आहियो, तई लाड़ीअ जो हेॾा छुआ आहियो। क़ौम उतरादी कोन्हे, क़ौम लाड़ी कोन्हे, हिकिड़ी क़ौम आहे सिंधी क़ौम। तंहिंजे करे ही जेको उतर लाट छा पिया चवनि सिजावल वारो शाइर, ॿई कचे जूं कंधियूं, ॿई दरिया जो ही पासो हू पासो, ॿई पासा। सॼी सिंध पंहिंजी आहे न। तंगवाणी बि पंहिंजो, गड़ी खैरो बि पंहिंजो, नौशहरो बि पंहिंजो, सलाम कोट बि पंहिंजो, अमर कोट बि पंहिंजो, वाई पांदी बि पंहिंजी, कंबर शदाद कोट बि पंहिंजो, गाजी खावड़ बि पंहिंजो। सॼी सिंध पंहिंजी, सॼी सिंध पंहिंजी आहे। ऐं सॼी सिंध जो तख्त गाह ऐं उन्हनि जी शहरत ऐं उन्हनि जो दिमाग़ छा आहे? कराची। ऐं कराची कंहिंजो आहे? सिंधियुनि जो। कराची कंहिंजो? सिंधियुनि जो आहे। तंहिंजे करे ॿई कचे जूं कंधियूं रेट में चेट थिया। भरजला भूअ जा भाॻिया भेट थिया। सूंहं सिंधूअ खे ॾिस त केॾी सरी महक मोते संदी वाहूं दे में वरी। रात केचीअ मथां कूंजड़ियूं कुड़कियूं। रात हाणे ॿी लाइन ते गौर कजो, पोइ वञी ॾिसजो त पोइ गौर कजो, सम्झ में अचे। रात केचीअ मथां कूंजड़ियूं कुड़कियूं जे भरियूं भाकुरे से भिनीअ भुणकियूं। जेके भाकुरनि में भरियल हुयूं पंहिंजे वरनि सां, पंहिंजे महबूबनि सां, से भिनीअ भुणकियूं। सो सुबुह जो फजर जे टाइम उन्हनि छा चयो? रात केचीअ मथां कूंजड़ियूं कुड़कियूं जे भरियूं भाकुरे से भिनीअ भुणकियूं। तो सरी ऐं पिरी मूं न साथ सरी महक मोते संदी वाहूं दे में वरी। खेठ खस्तूरी थिया खोड़ खोंबा खिड़िया। मुंशी मूमल बसी मेंधरा कई मिड़िया। तो बिना ओ पिरी हर परी ओ परी महक मोते संदी वाह दे में वरी। तो बिना सब कुछ कोने, तो बिना ए पिरी हर परी ओ परी, हर परी। तो ए मुझा भी ना ये पिरिया उनके सलाम उनके बाद सलाम अलैकुम कहिड़ा हाल कुछ नहीं था। तो बिना ए पिरी हर परी ओ परी। यो हज़ारे परियूं आहिनि पर ए पिरी तो बिना उहे ओ परियूं आहिनि। तो बिना ए पिरी हर परी ओ परी महक मोते संदी वाहूं दे में वरी। अजीब माण्हू है इब्राहिम मुंशी, अजीब माण्हू आहे सरवेज सजावली। हींअर को अदीब शाइर आहे जेको वञी वक़्त जे हाकुमनि जे साम्हूं सच ॻाल्हाए सघे, सच वञी बोल चए। स्टेज ते केरु वेठो हुजे अहिड़ो अदीब शाइर ॻोल्हियो। स्टेज ते वेठो हुजे वज़ीर आला न, गवर्नर न, सेनेटर, MLA MP न, स्टेज ते वेठो हुजे जुल्फकार अली भुट्टो। ऐं साम्हूं जलसे में शेर पढ़ंदो हुजे सरवेज सिजावली। किताब ते वञी पढ़ो त छा पढ़ंदुसि। स्टेज ते भुट्टो इलेक्शन खटी ईंदड़। उथो ऐं सिंध लाइ लड़ो भले त को थुलो हुजे। उथो ऐं सिंध लाइ लड़ो
भले तको थुलो हुजे उथो सिंध लय लड़ो भले को लीक लो हुजे उथो सिंध लय लड़ो अदी हुजे अदो हुजे उथो सिंध लय लड़ो भड़े खणी फुटो हुजे उनजे साम्हूं उथो सिंध लय लड़ो भले खणी फुटो हुजे गोलियो भला दूरबीनी खुर्दबीनी खणी गोलियो अहिड़ो को माण्हू को अहले कलम ही बीठा साम्हूं हेॾे सां ॿियो ही वेठो आहे सेल्फी बि न करे अड़े ख़ुदा जा बंदो आउं इहो कोन थो चवां ज़ाहिर आहे शादियुनि में वेंदो प्रोग्रामनि में वेंदो फंक्शन्स में वेंदो उते बीहंदो ज़ाहिर आहे को हर्ज कोन्हे समाज में डिस्कनेक्ट थोरी था कयूं उथो वियो सलाम कयो हथ मिलायो कॉन्फ्रेंस में वञो APCs में वञो NGO जे सेमिनार में वञो गॾु वेठा हुजो पर कहिड़ी कुंड पासे में वठी चई त छॾियोसि ज़बरदस्त फोटो कढाए चओ साईं कारो मोह करे छॾियो कन में खणी चयोसि माण्हू न ॿुधनि कन में चई छॾियो तंहिंजे करे कन में चवण जी ज़रूरत त पैदा कयो असांखे त छिक जो वेठा आहिनि को कॉम्परस को अदीब को शाइर 10 ॼणा फिरींदा ही कोन कयो हुई हिकिड़े अमरा मूंखे ॿाहिरि पुछो मूंखे चईसीं मुंहिंजा 3-4 दोस्त हिते कोन आहिनि उहे घर आहिनि हॉस्टल ते वेठा आहिनि उन्होंने चयो आहे त आया साहब भाई सवाल पुछिजे मुंहिंजो उहे हेॾा चोरी अचण लाइ पिया कोन वेठा आहिनि हॉस्टल उतां वरी पारा पंध जा पुट ॼणी अचण लाइ तयारु कोन घर वेठा आहिनि हो फिल्म ॾिठी हिकिड़ी नाना पाटेकर जे लाइ कंहिंजी हुई उन में 2 ॼणा थकिजी चूर थी अची विया आहिनि हिकिड़ो चए थो ॿिए के दोस्त खे चए थो बात सुनो सुनील अलाए कहिड़ो नालो वरितईं सुनील क्या चे मेरे मुंह से कोई मक्खी तो उड़ा दे ॿिए वरी हुन ॾिसी चयोसि चे मक्खी उड़ जा घर वेठे गोरे मथा पिरीअ जिंदड़ो डूंगर न डोरे सिकण जूं सधूं करे घर वेठे घोरे मथा पिरीअ जिंदड़ो वेठी घर आहे पिरीअ दा जान कुर्बान आई किथे जानवर सुठे जान कुर्बान तेरे करे ही माण्हू मैदाननि में जलसनि में हलंदा हाणे वक़्तु इलाही थी वियो आहे तंहिंजे करे तव्हांखे हाणे मूंखे त इलाही सारा यादनि में छा ॿुधायां न तव्हीं त वेठा हुजो पोयां वेठा आहिनि से अॼुकल्ह उहो हले पियो अमरा अचे थो उहो जे चई अरे ते ॿाहिरि वेठो हुजे चयो दाता की घोड़ी आयास को फेंक दे मुंहिंजा त लाह पटिजी वञनि इहे सभिनी खे अची वियो हाणे दाता की घोड़ी आयास पली जो ॿाहिरि निकाल त हिकु बात अची मूंखे खणी ॿाहिरि उछलाइजे तंहिंजे करे भेटाई साहिब खे दाऊं सभिनी ॾिनियूं आहिनि पहिरीं हिकिड़ी नंढड़ी ॿी थो ॿुधायां पोइ थो ॿुधायां छा त सुठियूं आहिनि मगद्दार आहियां मगद्दार चयम सच सूर्य सजावार जॾहिं अंग उघाड़ा अबाणा ॾिसां थो वतन मंझि वांगी वेगाणा ॾिसां थो ॾुखनि मंझि डरियल ॾाॾाणा ॾिसां थो सॼी सिंध जा संद साणा ॾिसां थो मां लूअं लूअं लुछां थो तॾहिं कुझु लिखां थो हक़ीक़त में फांसीअ जो हक़दार आहियां मगद्दार आहियां मगद्दार आहियां कॾहिं को शराबनि कबाबनि में रातियूं सॼी राति बुख में के झाटियूं थे पासे थोरो सोचींदा कयो हे लफ़्ज़ किथे अप्लाई पिया कथे को शराबनि कबाबनि में रातियूं सॼी राति बुख में के झातियूं थे पातियूं ॾिसी कंहिं अमड़ जूं सुकल ठोठ छातियूं परां ॿार रंजियूं ॿुधी ॿोलियूं बातियूं सड़ां थो पचां थो तॾहिं कुझु लिखां थो मां मुंशी मरण लाइ तयार आहियां मगद्दार आहियां मगद्दार आहियां तो कालब हुए अरगोननि सां तुरखारनि सां गद्दारनि सां मूं कालब सूरी सिंगारी हुई होशो हेमो पारनि सां तो कालब हुए अरगोननि सां तुरखारनि सां गद्दारनि सां मूं कालब सूरी सिंगारी हुई होशो हेमो पारनि सां तो हासिल हुआ अलकाब कया कई कालब भाड़िया भाड़े ते तू कालब तुन सां कठे हुए जे धारिया आया धाड़े ते मूं कालब साथ ॾिनो हूं सोचे सिंधुअ जे त सचारनि सां तो कालब हुए अरगोननि सां तुरखाननि सां गद्दारनि सां मूं कालब सूरी सिंगारी हुई होशो हेमो पारनि सां तो अॼु बि तोखे चोरनि सां गॾु चौकीअ ते चौबंद ॾिसां
तो अॼु बि तोखे चोरनि सां गॾु चौकीअ ते चौबंद ॾिसां ऐं जी जल जे गद्दारनि सां तो हाज़िर तो हर हंधि ॾिसां ऐं अॼु बि मुंहिंजी जंग आहे जारी गद्दारनि तो पारनि सां तो कालबो ऐं अरगोननि सां तो हारनि सां गद्दारनि सां। लतीफ़ पंहिंजो उस्ताद बि आहे, सियासी हू न ॿियनि कमनि वारो न, सियासी मुर्शिद बि आहे, फिक्री उस्ताद बि आहे, रहबर बि आहे, रहनुमा बि आहे। पोइ ॿार जॾहिं जेका बेका खाईंदो आहे, ॿार खे ॿाहिरि बुछड़ो थींदो आहे, ॿार सां ज़ुल्म थींदो आहे, पोइ ॿार डोड़ी वञी बाबा या अम्मा खे दान ॾींदो आहे। नंढड़ो ॿारु सिंध में जेको कावड़िजे थो, सिंध में जेके तकलीफ़ आहे अदा को बचको पलांद रहियल कोन्हे न। हा पंहिंजा पुराणा लफ़्ज़ वापसि थो वठां माफ़ करण वारा। ऐं हुन हमरा जो बाइक मोबाइल ते कचहरी जारी आहे। ही ॻाल्हि हिननि खे वणे कोन थी। हाणे छा कजे, ॻाल्हि अहिड़ी पई थिए जो हिननि जे दिलि वटि आई कोन्हे। ही मजबूरी में वीचारा ड्यूटियूं व्यूटियूं कनि पिया, पर हलिया पिया आहिनि, ॻाल्हियूं ॿियूं आहिनि। तंहिंजे करे हिननि जी मजबूरी खे सम्झिबो। ॿार बच्चा जॾहिं ॿाहिरि बुछड़ा थींदा आहिनि, पोइ अची बाबा अम्मा खे दान ॾींदा आहिनि। सिंधी शाइर वॾा दान था ॾियनि। शेख अयाज़ जाग भिटाई घोट सदड़ी थी तोखे सॾे, मरनि पयूं मारूं कापूं अंदरि कोट, अच त तुंहिंजे ओठ ॾारियुनि खे ॾारे विझो। शेख अयाज़ अनवर पीरज़ादो ऐं चंड भिटाईअ खे चइजां जे राति में तो थे गीत चया, सा राति अञा बि जारी आहे ऐं सिज ॾिंगायूं कोन छॾियूं, ही पंधु परे जो वारी आहे। दां ऐं उहा दां जॾहिं वरी इब्राहिम मुंशी ॾे, इहो आख़िरी नज़म, पोइ तव्हांखां इजाज़त। भलारी भूअ जे मथां त भाॻयनि, भलारी भूअ जे मथां त भाॻयनि, भंभट पिया भड़कनि भला भिटाई, मरनि पिया मारू कुसनि पिया कूंदर, कहर पिया कड़कनि भला भिटाई। भलारी भूअ जे मथां त भाॻयनि, भंभट पिया भड़कनि भला भिटाई, मरनि पिया मारू कुसनि पिया कूंदर, कहर पिया कड़कनि भला भिटाई। चपनि ते चतियूं ज़बां ते मोहरूं, कुछूं त कातियूं छिननि थियूं छातियूं। चपनि ते चतियूं ज़बां ते मोहरूं, कुछूं त कातियूं छिननि थियूं छातियूं। सोम ऐं सदमा अंदरि कुदमा, ॾुखनि में ॾींहं ऐं रोअण में रातियूं। लिकाया कहिड़ियूं लतीफ़ तोखां, ॿुधाया कहिड़ियूं बिरह जूं बातियूं। सवन जूं खाए छॾियूं ॾे साईं, खलूं त खोलनि भला भिटाई, मरनि पिया मारू कुसनि पिया कूंदर, कहर पिया कड़कनि भला भिटाई। उमेदूं आख़िर वयूं थी आसूं, उमेदूं आख़िर वयूं थी आसूं, असां ई फुरजूं असां ई फासूं। उमेदूं आख़िर वयूं थी आसूं, असां ई फुरजूं असां ई। उन ज़माने में पियो लिखे, अलॻि जहिड़ो हींअर पियो लिखे। उमेदूं आख़िर वयूं थी आसूं, असां ई फुरजूं असां ई फासूं। असांजा लीडर असेंबली लाइ हज़ारे बासियो अचनि था बासूं, अंदरि ऐं ॿाहिरि पुछनि त काफ़र, वठो वज़ारत ॾियनि उबासूं। हिते त ॾोही हिते त बारी, सजा त सॾजनि भला भिटाई, मरनि पिया मारू कुसनि पिया कूंदर, कहर पिया कड़कनि भला भिटाई। अञा उमिरि जो जबुर अजारी, अञा उमिरि जो जबुर जारी, अञा उमिरि जो जबुर जारी। अञा त मारवी न माग मोटी, अञा उमिरि जो जबुर जारी, अञा त मारवी न माग मोटी। वॾा वाइदा हुआ भरण जा, मगर उमिरि जी नियत खोटी। अञा उमिरि जो जबुर जारी, अञा त मारवी न माग मोटी। वॾा वाइदा हुआ भरण जा, मगर उमिरि जी नियत खोटी। कड़े कॾहिं खां अंदरि त कोटनि पई पवारनि संदी पोटी। हज़ार हाञा सठा त सिर ते सदाई सांगिन भला भिटाई, मरनि पिया मारू कुसनि पिया कूंदर, कहर पिया कड़कनि भला भिटाई। ससुए सिर ते उहे ई साड़ा, ससुए जे सिर ते उहे ई साड़ा, उहे ई हब ऐं उहे ई हाड़ा, उहे लुकूं ऐं उहे ई काड़ा, उहे ई धारिन संदा त दाड़ा।
पटे विया कई परेठ पाड़ा भंबोर वारा अंगन उगाड़ा सवे ससोयूं छॾियूं त साड़े विंद्र जे वाटुनि भला भिटाई मरन पे मारू कुसन पे कूंदर कहर पे कड़कन भला भिटाई सवे त सोहणियूं हिते सुके ते सड़न मरन के झुरन झिजन थियूं सवे त सोहणियूं हिते सुके ते सड़न मरन के झुरन झिजन थियूं सिंधु सुकी वई मेहर मरी विया चढ़ियूं न चारण संधियूं चुरन थियूं सवे त सोहणियूं हिते सुके ते सड़न मरन के झुरन झिजन थियूं सिंधु सुकी वई मेहर मरी विया चढ़ियूं न चारण संधियूं चुरन थियूं ॾेहाण ॾम जो ॾिसियो त ॾहका हज़ार आंसू हीअं हुरन थियूं लड़ा खणियोसीं मथे ते घेड़न अचो उसारीन भला भिटाई मरन पे मारू कुसन पे कूंदर कहर पे कड़कन भला भिटाई टुटो न तुलसम रुलन पे राणा टुटो न तुलसम रुलन पे राणा अञा त नातर करे पई नाटक टुटो न तुलसम रुलन पे राणा नवा त नाटक करे पई नातर मूमल वारी टुटो न तुलसम रुलन पे राणा नवा त नातर कटे पई नाटक सवे त सोढा कुठा कंधीअ ते कुसरी विया न थियो को रजपूत अञा त रहबर सवे त सोढा कुठा कंधीअ ते न थियो को रजपूत अञा त रहबर कुसण जो कूपित हले सदिन खां विया न वरिया महल जा माहिर कुमाणे मूमल फरेब टोड़े छॾाए छोरन भला भिटाई मरन पे मारू कुसन पे कूंदर कहर पे कड़कन भला भिटाई मंज़र ॾिसो सिंधु त सांझिया आख़िर में तव्हांखे इजाज़त कनि सिटुनि सां सिंधु त सांझा सदाई सीने सवे हज़ारे ॿिया चढ़ाए सिंधु त सांझा सदाई सीने सवे हज़ारे ॿिया चढ़ाए दिलेर दोदा दरिया खान है कंधार कूपा नगर के भूंगर नौ न्यापो नए वेस में खणी अवी जे अचो त हेकर कठू कुड़म मां मिली त मुंशी धिकार धारन भला भिटाई मरन जा मारू कुसन जा कूंदर कहर पे कड़कन भला भिटाई